मटियारी वेझो सेखाट थाणे जी हद में पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबिलो। सेखाट पुलिस पारां मुक़ाबले बाद हिकु ॾोहारी इज़हार जलबाणी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे हथियार ऐं 125 मोटरसाइकिल हथ करण जी दावा कई वई आहे, जॾहिं त ॿ ॾोहारी फरार थी विया। गिरफ़्तार थियल ऐं फरार थियलनि मथां अलॻि अलॻि केस दाख़िल। पुलिस पारां जांच जो अमल जारी। इन बारे में पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त एसएसपी मटियारी सैयद अली असगर शाह जी हिदायतुनि ते एसएचओ सेखाट शाहज़मान चांडियो पंहिंजे पुलिस स्टाफ सां गॾु थाणे जे अंदरि गश्त करे रहियो हो त गश्त दौरान जॾहिं दीनार शाह वेझो पुलिस पहुती त 125 मोटरसाइकिल समेत 3 हमराह ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। ॾोहारियुनि पुलिस खे ॾिसी भॼण जी कोशिशि कई ऐं पुलिस मथां फायरिंग कई। पुलिस पारां जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी थियलनि खे सेखाट पुलिस हिरासत में वठी मटियारी अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस हिरासत में वरितल जी सुञाणप इज़हार अली जलबाणी, वल्द हुसैन बख्श जलबाणी तौर थी आहे, जॾहिं संदसि ॿ साथी सिराज गेहलो, वल्द मेहराब गेहलो, फारूक गेहलो, वल्द धणी बख्श गेहलो फरार थी वञण में कामयाब थी विया। पुलिस हिकु अदद 125 मोटरसाइकिल ऐं हिकु अदद बग़ैर लाइसेंस पिस्टल मैगज़ीन समेत हथ करे वरितो आहे। गिरफ़्तार थियल ऐं फरार थियलनि मथां सेखाट थाणे ते अलॻि अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि, जॾहिं त पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।